अल्लाह पाक जा एहसान है साईं वारन जा कुर्बान अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत बाकी तकरीर करनी कान्हे अल्लाह ताला हिन मदरसे के आबाद फरमाए इन जो संगे बुनियाद असां जे मुर्शिद कामिल रखियो आ इन निगाह मुबारक सां जी वजा साईं ये निगाहूं उहे इन जन जे नाले तां मशहूर ॿुधो आ भई तो निगाह वली में वो तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी केतरा केतरा मां तव्हांखे मिसाल ॿुधायां महर क़ौम जो माण्हू असां जे तरफ़ ॾे चोरियूं कंदो पंहिंजा 4-5 ॼणा हा अॻे चोर लिखी चोरी कंदा हा अक्सर पंहिंजी शोहरत न हूंदी अॼोको दौर न आहे एॾो चोरियूं बि कनि ऐं फ़ख़ुर बि कनि पर बहरहाल चोरी कंदो उहो ॿुधाईंदो हिकिड़े भेरे राति जो बि चोरी करे आयासीं पोइ सुबुह जो असांजे घर में नाचा काई ऐं मुंहिंजे घर वारा खे चयूं त मशहूर वारे साईं जा ॿुधूं था तावीज़ ॾाढा लॻनि था वञी दुआ तावीज़ त वठी आ हिकिड़ो बीमारी जे लाइ चए मां इहो सोचे आयुसि अॻे कॾहिं साईं खे ॾिठो कोन ईअं सम्झुमि त आलम दीन हूंदो मदरसो हूंदो तालिबदार हूंदा वञा थो तावीज़ वठी थो अचां चए उते ॼणा आयुमि त रंग ई ॿियो ॾिठुमि माण्हू जेके हिन इश्क में सरशार ॾिठमि नंढा वॾा कुराड़ा ख़ल्क़ ॾिठमि पोइ मां बि आयुमि अची वेठुमि जंहिं महिल पंहिंजी संदन जे सूरत मुबारक ते नज़र पई त मां हैरान थी वियुमि त अल्लाह पाक एक कहिड़ो त सुहिणो मुड़ुसु पैदा कयो थी अलाए इंसान आहे अलाए मलाइका मां रुॻो संदन खे ॾिसां पियो मूंखे ईअं लॻे पियो त का नूर जी लाट आहे जेका मथां पवेसि थी चए न को मुंहिंजी कंहिं दाह ॾिनी न को उते मूंखे को सुञाणे पियो त चोरियूं कंदो आहे या केरु आहे न वरी पाण ई मां को साईं खे चयो त मूंखे का दुआ कर त मां किना कम छॾे वञा कुझु बि न 2-2.5 कलाक वेही रहियुमि ईअं जल्दी जल्दी जे लाइ वियो हुउमि त दुआ तावीज़ वठी वरी मां तकिड़ो मोटी ईंदुसि इन माहौल जो माण्हू न हुउसि वेही रहियुसि 2-2.5 कलाक जॾहिं महफ़िल बर्खास्त थी साईं हावेरी ते विया मुंहिंजे दिलि जो इहो हाल जो मां मोटियुसि त मां चोरी खां तौबा करे